अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं लेबर सुञाण तव्हां सां गॾु आहियां। अॼु असां हिकु नओं उनवान आहे जेको मां तव्हांखे कल्ह ॿुधायो हुयो टियों ॾींहुं त असां हिकु नए उनवान में शामिल थींदासीं। ऐं अॼु जेको असांजो उनवान आहे सो आहे ॿोली ऐं उनजूं अदबी खूबियूं। जीअं त किताब आहे सिंधी 12हें दर्जे जो, उन मां जेकॾहिं मां फोटो कढी यानी रखां पियो हिते त उहो सही कोन पियो अचे, तंहिंजे करे मां सॼो जो मज़मून सॼो जो सॼो हिते कंपोज़ करे रखियो आहे त जीअं अव्हांखे वधीक सवलाई थिए ऐं सवलाई सां हिनखे तव्हां ॾिसी सघो। ठीकु आहे, मुंहिंजे ख़्याल सां हे अखर अञा थोरा नंढा आहिनि त हिनखे वॾो करे सघिजे थो। हाणे ही अखर बिल्कुलु सही थी आहे। हाणे जेके सवलाई सां ॿुधण में अचनि, नज़र में बि अचनि त असां छा पढ़ूं पिया ऐं छा न पिया पढ़ूं। छाकाणि त मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो त ॿियो मज़मून जेको आहे उहो हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणीअ जो आहे। हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणीअ जा लगातार ॿ मज़मून असां आहिनि। पहिरियों मज़मून जेको असां पढ़ियोसीं क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी अख़लाक, जेको असां पहिरियों पढ़ियोसीं, उन खां पोइ 12हें दर्जे जी किताब में ॿियो मज़मून जेको आहे ॿोली ऐं उनजी अदबी खूबियूं आहे, जेको पिणु हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जो लिखियलु आहे। ऐं उन में ही किताब जो कहिड़े किताब मां खयल आहे, उहो किताब हे आहे जे मंझां ही मज़मून खयल आहे। हिन किताब मां इहो मज़मून खयल आहे, आफ़्ताब अदब। इन में मुख़्तलिफ़ टुकड़ा टुकड़ा करे करे ही हिते मज़मून ठाहियो वियो आहे त जीअं असां ॿोली सम्झी सघूं, असांखे मालूम थी सघे त अदबी ॿोली कहिड़ी आहे ऐं आम ॿोली कहिड़ी आहे ऐं उनजी खूबियूं कहिड़ियूं आहिनि, जंहिंजे बुनियाद ते असां चऊं था त ॿोली ऐं उनजी अदब खूबियूं। अचो त असांजो मां हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जे इंट्रोडक्शन ते इन करे बि कान वियुमि जो असां हुनखे पहिरियों पढ़ियो आहे ऐं हुनखे सम्झो आहे। मज़मून जी शुरूआत कुझु त आहे त पहिरियां ई सम्झणु घुर्जे त ॿोली छा आहे। हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जेको मज़मून लिखियो आहे उन मां शुरूआत थिए थी हिन मां त पहिरियां ई सम्झणु घुर्जे त ॿोली छा आहे ऐं ॿोली छाखे थो चइजे। ॿोली असां जेका चऊं था उनजो मक़सदु छा आहे, उनखे कहिड़े नमूने सां असांखे ॾिसणु घुर्जे, उहो कुझु बताए थी। हाणे अचो त उनखे असां मुकमल पढ़ूं ऐं सम्झण जी कोशिशि कयूं त असांखे ख़बर पवंदी। ॿोली चइबो आहे अहिड़े तलफ़ुज़ी ऐं मानादार आवाज़नि खे जिन जे वसीले हिकिड़ो माण्हू पंहिंजे ॿिए हम ज़बान साॻी ज़बान ॻाल्हाईंदड़ खे पंहिंजो मतिलबु ऐं मुराद सम्झाए सघे। अखरनि में ॿोली चइबो आहे, ॿियनि अखरनि में ॿोली चइबो आहे मतिलबु ॻाल्हाइण खे, जो ॻाल्हाईंदड़ ॻाल्हाए त संदसि हम ज़बान ॿुधंदड़ उनजो पूरो मतिलबु पूरी तरह सम्झी सघे, उन खे चइजे थो ॿोली। हाणे थोड़ो आहे त मतलब मानादार आवाज़नि खे, कांव जे आवाज़ खे को माना कान्हे का, असांखे ख़बर आहे। झिरकीअ जी आवाज़ खे चूं चूं आहे, का माना कोन्हे का, पंहिंजे अंदाज़ में भले हुजनि। ऐं हू हा हा जे आवाज़ खे का माना कान्हे का, पर ही अहिड़ी माना आहे, लफ़्ज़ आहिनि जेका असां ॻाल्हायूं था। हींअर जेका मां ॻाल्हायां पियो थो तव्हां सम्झो पिया था त माना इन में का न का माना लिकियलु आहे जेका तव्हां सम्झो पिया था, तव्हांजे सम्झ में अचे पई। ठीकु आहे, इन करे जेका मुंहिंजा हम ज़बान आहिनि उहे उनखे सवलाईअ सां सम्झी सघनि था। मां हिते अरबी जे मुंहिंजे साम्हूं वेही रहे, जेके मूंखे अरबी ईंदी कोन हूंदी त मां ॻाल्हाए कोन सघंदुसि, मां सम्झी कोन सघंदुसि। फारसी वारो अची वेंदो मुंहिंजे साम्हूं जे वेही रहंदो, उहो फारसी ॻाल्हाईंदो त मुंहिंजे लाइ उहा नई ॿोली हूंदी ऐं मूंखे उहा सम्झ में न ईंदी, छाकाणि त मूंखे उहा ॿोली सम्झ में कान थी अचे। तंहिंजे करे उनजा लफ़्ज़ त मानादार आहिनि पर मुंहिंजे लाइ कंहिं कम जा कान्हनि के। ठीकु आहे, जंहिंमें हिकिड़ो माण्हू पंहिंजे ॿिए हम ज़बान खे पंहिंजो मतिलबु ऐं मुराद सम्झाए सघे, ॿोली उन खे चइजे थो। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू अहिड़ी ॿोली ॻाल्हाए थो जो ॿुधंदड़ तो जो ॿुधंदड़ जेतोणीक उहा ॿोली ॼाणींदड़ आहे, चए थो जेकॾहिं हिकिड़ो माण्हू अहिड़ी ॿोली ॻाल्हाए थो जो ॿुधंदड़ जेतोणीक उहा ॿोली ॼाणींदड़ आहे त बि उनजो मतिलबु सम्झी नथो सघे,
तब उन जो मतलब समझी न तो सके त उनके आम बोली न चइबो। उन्हनि ॻाल्हायल लफ़्ज़नि में जुमलनि में ॻाल्हाईंदड़ जे मतलब ऐं मुराद मुवाफ़िक माना रखियल हुजे। माना जेको बि कुझु ॻाल्हायूं था असां उन ॻाल्हाइण में उहो ॻाल्हाईंदड़ जे मुताबिक़ कान का माना रखियल हुजे ऐं सम्झी सघे त उनखे चइबो। पर जॾहिं त ॿुधंदड़ कुझु बि न सम्झो, जॾहिं त ॿुधंदड़ कुझु बि न सम्झो, जेको मथे मां मिसाल ॾिनो, तॾहिं उन खे आम ॿोली सॾे ई नथो सघिजे। छाकाणि त मां चवां थो त मां सिंधी आहियां, मां सिंधी ॻाल्हायां थो, मां सिंधी सम्झां थो, मां सिंधी सम्झाए सघां थो, इहो मुंहिंजी ॿोली आहे, मां उन में ॻाल्हायां थो। इते को ॿियो अची मूंसां अरबी ॻाल्हाए, मूंसां फारसी ॻाल्हाए, मूंसां पछतो ॻाल्हाए, मूंसां पंजाबी ॻाल्हाए या मूंसां के ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाए, उहे ॿोलियूं मूंखे सम्झ में कान ईंदियूं। छाकाणि त उहे ॿोलियूं मां सिखियल ई कान, उहे ॿोलियूं मूंखे ईंदियूं ई कोन्हनि, त मां उन्हनि ॿोलियुनि सां नावाक़िफ़ आहियां। तंहिंजे करे उन खे आम ॿोली, हिकिड़ो त आम ॿोली कोन चइबो, छाकाणि आम ॿोली उहा आहे जेका मुंहिंजो हम ज़बान ॻाल्हाईंदड़ ॻाल्हाए सघे, ऐं ॿियो त आम ॿोली उनखे चइबो जेको सभिनी में आम मक़बूल हुजे, साॻिया लफ़्ज़ हर को सम्झंदड़ हुजे। वरी अॻिते चए तॾहिं उन खे आम ॿोली सॾे ई न सघो, ऐं अहिड़ो ॻाल्हाईंदड़ गूंगो ॻाल्हाईंदड़ चइबो। नंढड़ो मिसाल आम तौर ते ॾिनो वेंदो आहे त हिकिड़ो सिंधी ऐं हिकिड़ो अरब पाण में विड़ी पिया, ऐं विढ़ण खां पोइ ॾाढो जेको आहे सो पशेमांदा हले, अरब खे सिंधी कोन पिया आई, सिंधीअ खे अरबी कान पिया आई, ॿई ॻाल्हियूं बराबरि हुयूं। होॾां हो बि विढ़े पियो ॻाल्हि ऐं हेॾां ही बि विढ़े पियो। पर जॾहिं त जे अमरा मोटी आयो अरब मां ऐं अचे पंहिंजे दोस्तनि खे ॻाल्हि ॿुधाई, जी अरबी माण्हू ॾाढा सुठा आहिनि। छो? अरे उहो इन करे भला आहिनि जो मां हुनखे जेको आहे सो गारियूं पियो ॾियां, मां हुन सां विढ़ा पियो वठो, हू मूंखे क़ुर पढ़ी पियो ॿुधाए। दरअसल ईअं हुयो ई कोन, हू जेको आहे सो होॾां पिणु उन सां साॻियो ई हालत पियो करे जेका हुन कई थिए। पर जेतोणीकि ॿोली आम कोन हुई, हुनजी ॿोली ॿी हुई, हिनजी ॿोली ॿी हुई, तंहिंजे करे उहो गूंगो ॻाल्हाईंदड़ चइबो। घणे में घणो अहिड़ी ॿोली फ़क़ति अहिड़ो ॻाल्हाईंदड़ जे हक़ में ॿोली चइबी, पर ॿुधंदड़ जे हक़ में न। इहा ॿोली जेका हुन ॻाल्हाई पई उहा सिर्फ़ु और सिर्फ़ु ॻाल्हाईंदड़ जे हक़ में आहे। छाकाणि जो ॻाल्हाए पियो थो उनखे ख़बर आहे मां पंहिंजी ॿोली ॻाल्हायां पियो थो, मूंखे मां पंहिंजा मानादार लफ़्ज़ ॻाल्हायां पियो थो, हिन लफ़्ज़नि जो मक़सदु ही आहे, हिन लफ़्ज़ जो मक़सदु ही थींदो आहे, उहो सिर्फ़ु ॻाल्हाइण वारे जे हक़ में आहे, ॿुधण वारे जे हक़ में कान्हे का। छाकाणि त ॿुधण वारो गूंगो आहे, उहा उन ॿोली आवाज़ त ॿुधे थो पर ॿोली कोन थो सम्झे। इन करे चए थो पर जे ॿुधंदड़ उहा अनोखी ॿोली सम्झी सघंदो हुजे त बि उहा ॿोली बिल्कुलु महदूद दायरे जी ॿोली चइबी, जा आम ॿोली जे अहाते अंदरि अची नथी सघे। असां वटि सिंधी आम ॿोली आहे, सिंधी आम ॿोली आहे, फारसी आम ॿोली कान्हे का, अरबी आम ॿोली कोन्हे का, अंग्रेज़ी आम ॿोली कान्हे का, पछतो आम ॿोली कान्हे का, उहा उन्हनि जे लाइ आम ॿोली आहे, असांजे लाइ आम ॿोली कान्हे का। इन करे उहा असांजे लाइ धारी ॿोली आहे ऐं असां उन्हनि जे लाइ गूंगा ॿुधंदड़ आहियूं। त उहा महदूद दायरे जी ॿोली चइबी, जा आम ॿोलीअ जे अहाते अंदरि अची सघे। वधीक सफ़ाई लाइ सम्झणु घुरिजे त सचपच ॿोली उहा आहे जा नंढो ॻाल्हाए त वॾो सम्झे, वॾो ॻाल्हाए त नंढो सम्झे, वॾो ॻाल्हाए त नंढो सम्झे, ऐं नंढो शहरी ॻाल्हाए, शहरी ॻाल्हाए त ॻोठाणो सम्झे, ॻोठाणो ॻाल्हाए त शहरी सम्झे, ज़ाल ॻाल्हाए त मुड़ुसु सम्झे, मुड़ुसु ॻाल्हाए त ज़ाल सम्झे, पढ़ियल ॻाल्हाए त अणपढ़ियल सम्झे, अणपढ़ियल ॻाल्हाए त पढ़ियल सम्झे, हिंदू ॻाल्हाए त मुस्लमान सम्झे, मुस्लमान ॻाल्हाए त हिंदू सम्झे। इहा आहे निज ऐं असली ॿोली ऐं उन जो ई नालो आहे आम ॿोली। हाणे असां हिते जेका ॻाल्हि कई सा उहा इहा त आम ॿोली उन खे थो चइजे जेका हर हिकु ॻाल्हाए ऐं हर हिकु ॻाल्हाए वरी मवाद खे सम्झी सघे, मक़सद खे सम्झी सघे, असां उन खे चऊं था त उहा आम ॿोली आहे। बाक़ी उहा आम ॿोली कतान कान्हे का जो मां ॻाल्हायां अणपढ़ियल सम्झी न सघे, जेकर ज़ाल ॻाल्हाए त मूंखे सम्झी सघे, दोस्त ॻाल्हाए त दोस्त सम्झी न सघे। इन करे हिते जेका ॻाल्हि अचे थी सा इहा आहे
त हकीकतन आम बोली उहा आहे जेका आम वहिंवार में, आम ॻाल्हाइण ॿोलाइण में, आम कारोबार में कम ईंदी आहे। अदबी बोली जो दर्जो आम बोली खां बाला ऐं बरतर आहे। इन दर्जे जी बोलीअ खे अदबी बोली या साहित्य सॾियो वेंदो आहे। बोली उन दर्जे में अची गुलो गुलजार हाणे साहित्य असां से लफ़्ज़ अचे थो अदब मां वज़ाहत उन जे करे चुको हुउसि पहिरीं लेक्चर में इंट्रोडक्शन में त अदब छाखे थो चइजे, अदब जी बोली छा आहे, अदब जा माख़ूज़ कहिड़ा आहिनि ऐं अदबी बाबति नज़रिया कहिड़ा आहिनि। इन करे हाणे इन लफ़्ज़ खे असां बार बार न वठंदा छाकाणि त इहे साॻिया साॻिया लफ़्ज़ असांखे हाणे बार बार ॿुधण में मिलंदा। तंहिंजे करे असां चऊं था अदबी ॿोली जो दर्जो आम ॿोलीअ खां बाला ऐं बरतर आहे। बाला माना मथां ऐं बरतर माना बहितर आहे। उन दर्जे जी ॿोलीअ खे अदबी ॿोली या साहित्य सॾियो वेंदो आहे छाकाणि त उन ॿोलीअ में आम ॻाल्हि न हूंदी आहे, आम ॻाल्हि ॿोल न हूंदी आहे। असां ॾिठो आहे, अवां बि ॾिठो आहे, ॿुधो आहे, जॾहिं असां को ख़त लिखंदा आहियूं, का कहाणी लिखंदा आहियूं, को जेको दरख़्वास्त लिखंदा आहियूं, उन में आम ॿोली वारा लफ़्ज़ इस्तेमालु न कंदा आहियूं जेका असां घर में इस्तेमालु कयूं था, जेका असां दोस्तनि संगत में इस्तेमालु कयूं था, जेका असां पंहिंजे ओड़े पाड़े में इस्तेमालु कयूं था, जेका असां आम ॻाल्हि में आम वाइबे में इस्तेमालु कंदा आहियूं, उहा न हूंदी आहे। छाकाणि त उन में असां फ्रिक्वेंटली ॻाल्हाईंदा आहियूं ऐं पर जॾहिं का लिखत में ॿोली ईंदी आहे, का ख़त, को मज़मून, को कहाणी, का दरख़्वास्त हूंदी आहे त उन में वरी असां हिकिड़ा मुख़्तलिफ़ लफ़्ज़ चूंडे करे उन्हनि खे लिखण जी कोशिशि कंदा आहियूं त जीअं असां मां अदब ज़ाहिर थिए, असांजे लिखणनि में अदब झलके, असांजे लिखणनि में असांजी शख़्सियत लिकियल हूंदी आहे। असां कहिड़े नमूने सां पंहिंजो पाण खे संवारियूं सुधारियूं था, उहा असांजी ॿोली या असांजी लिखत असां संवारींदी आहे। इन जे करे चई थो उन ॿोलीअ खे अदबी ॿोली या साहित्य सॾियो वेंदो आहे। ॿोली इन दर्जे में अची हिकु गुलज़ार पुरबहार बणिजी पवे, माना इन में जेके लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था या जेके जेको आहे सो इस्तिलाह इस्तेमालु थियनि था, तशबीहूं इस्तिआरा इस्तेमालु थियनि था, उन्हनि खे मुख़्तलिफ़ एज़ाज़नि सां, लक़बनि सां, अलक़ाबनि सां नवाज़े करे लिखियो वेंदो आहे ऐं बढ़ायो वेंदो आहे, जंहिंजे करे असां चवंदा आहियूं त उन में हिकु गुलज़ार पुरबहार बणिजो वञे। ॿोलीअ जे इन अदबी गुलिस्तान में क़िस्मे क़िस्मे चमन ऐं ॿारा ॿधिजनि था। हाणे जॾहिं ॿोली अचे थी क़िस्मे क़िस्मे चमन ऐं ॿारा मां मक़सदु ई आहे उन में काफ़िया रदीफ़ मिलाया वेंदा आहिनि, उन में अदबी इस्तिलाह मिलाया वेंदा आहिनि, उन में मुहावरा मिलाया वेंदा आहिनि, उन में पहाका चवणियूं मिलाई वेंदियूं आहिनि त जीअं अॻियां ॿुधंदड़ खे या पढ़ंदड़ खे असांजी ॿोली जेका आहे उहा पंहिंजो पाण ॾे छिके सघे ऐं पंहिंजो पाण ॾे माइल करे सघे, त जीअं असां सम्झूं त इहा ॿोली उनजी अदबी ॿोली आहे। गूनागून गुलबन पोखिया वञनि था, उन में केतिरनि जेको आहे सो रंगीनी भरी वेंदी आहे, तरह तरह वास ऐं सुगंध फैलजनि था। भांत भांत जो रौनकूं ऐं रंग बसजंदा, जेका हाणे मुख़्तलिफ़ माना ही हिन हकीम फ़तेह मोहम्मद सवाणी इन मज़मून खे ॾिसो बज़ाद ख़ुदि इन ॿोली मां ई असांखे वाज़े थिए थो, इन मज़मून मां ई वाज़े थिए थो त आम ॿोली जेका ॻाल्हाइण वारी हूंदी आहे हिकु अलॻि हूंदी आहे, पर लिखत वारी ॿोली ऐं अदबी ॿोली जेका हूंदी आहे उहा अलॻि हूंदी आहे। उन में अहिड़नि लफ़्ज़नि जो चूंड हूंदी आहे, अहिड़नि लफ़्ज़नि खे जेको आहे सो चूंडियो वेंदो आहे जंहिंमां असांखे ख़बर पवे त ही आम ॿोलीअ खां बाला ऐं बरतर आहे। भांत भांत जो रौनकूं पसंदि परे परे खां अदबी गुल ऐं गुलनि फुलनि जूं चकियूं अदबी वणनि ऐं ॿूटनि जूं जिन्सूं आणे पोखिजनि थियूं। हाणे इन्हनि में मक़सदु आहे परे परे खां गुल जूं चकियूं अदबी वणनि ऐं ॿूटनि जूं जिन्सूं आणे पोखिजनि। मिसाल जो मक़सदु आहे त को मिसाल कंहिं ॿी ॿोलीअ मां खणी, को लफ़्ज़ कंहिं ॿी ॿोलीअ मां खणी करे, को अरबीअ मां, को फारसीअ मां, को अंग्रेज़ीअ मां, को कंहिं ॿी ॿोलीअ मां, अञा बि ॿी ॿोलीअ मां लफ़्ज़ खणी करे पंहिंजी ॿोलीअ खे संवारे सुधारे अॻियां पेश कयो वेंदो आहे त जीअं असांखे लॻे त असांजी जेका ॿोली लिखूं था पिया, असां जेका लिखत आहे उहा संवारियल सुधारियल ऐं बहितरीन आहे। यानी इहो सभु कुझु सामान मौजूदु करणु पवे थो, उहे सभु मांडराण मंडणा पवनि था जिन मां अदब जे गुलज़ार ऐं सदाबहार अची आशिकाना उमंग हुजे या मुजाहिदाना
सदाबहार अचे छाकाणि त जेके बि लफ़्ज़ हूंदा आहिनि उन लफ़्ज़नि मां असांखे ख़बर पवे त इन लफ़्ज़नि जा एहसास कहिड़ो आहे, इन लफ़्ज़नि में असर कहिड़ो आहे, इन लफ़्ज़नि जो मक़सद कहिड़ो आहे, इन लफ़्ज़नि जो जेको आहे सो कमकार या कारज कहिड़ो आहे। तंहिंजे करे चए थो त इहे सभु मांडराण जेके आहिनि मंडणा पवनि था, इहे कमु ठाहिणो पवे थो त जीअं असां पंहिंजी ॿोलीअ खे, असां पंहिंजी लिखत खे, असां पंहिंजे कमकार खे बहितर खां बहितर बणाए सघूं। ऐं सदाबहार अची आशिकाना उमंग हुजे जिन में अदब जी गुलजार ऐं सदाबहार अचे, आशिकाना उमंग हुजे या मुजाहिदाना जज्बा, ऐश परस्ती जा असबाब हुजनि या मज़दूरीअ जा मांडराण, शाही जो तख्त हुजे या गुरबत जो तख्तो, बादशाही ताज हुजे या गदाई जो प्यालो, सिकंदरी तख्त हुजे या दारा जा इकबाल, मोहताजी जो हाल हुजे या अकबरी जो दारा जो इकबाल, दारा जो इकबाल हुजे, मोहताजी जो हाल हुजे या अकबरी जलाल, अबुल फजल जो कमाल हुजे या इल्म ऐं कमाल जो ताल हुजे। हाणे इन टुकरे मां असां अंदाज़ो लगाए सघूं था त अदबी ॿोली छो बाला आहे। त हिन हिकु नंढड़े टुकरे में मुख़्तलिफ़ चमन, मुख़्तलिफ़ बारा, मुख़्तलिफ़ वाक़िया, मुख़्तलिफ़ हंध तां खणी करे हकीम फ़तेह महमूद सेवाणी असांजे साम्हूं रखी छॾिया आहिनि। मिसाल जे तौर ते आशिकाना उमंग हुजे, आशिक़ जी उमंग हूंदी आहे त उहो पंहिंजे हिकु अलॻि नमूने सां पंहिंजे पाण खे ज़ाहिर कंदो आहे। त जॾहिं मुजाहिदाना जज़्बा हूंदा आहिनि त मुजाहिद वरी पंहिंजे जज़्बनि खे अलॻि नमूने सां ज़ाहिर कंदो आहे, वाज़े कंदो आहे। ऐश परस्ती जेको ऐश ऐशत में ज़िंदगी गुज़ारींदो आहे उहे वरी अहिड़नि अंदाज़नि में, अहिड़नि नमूननि में हूंदो आहे जो उन मां असांखे ख़बर पवंदी आहे त ही ऐशानी अयाश ज़िंदगी गुज़ारे पियो थो। पर उन खां पोइ वरी मज़दूरीअ जा मांडराण हुजनि, वरी के उनखे मज़दूर हुजे, मज़दूर जी असांखे जेको कैपेसिटी करणी हुजे या मज़दूर जी असांखे ज़ाहिर करणी हुजे या उनजी जेको आहे सो असांखे स्केच ठाहिणो हुजे या मज़दूर जी असांखे मज़दूरीअ खे वाज़े करणो हुजे, ॾेखारणो हुजे त हू मंज़ूरी जी अक्सबंदी कीअं पियो करे, उन अक्सनि खे अहिड़े नमूने सां आणे जो असां ख़बर हुजे। वरी उन शाहीअ जो तख़्त हुजे, जॾहिं कंहिं शाही तख़्त जी ॻाल्हि कंदो त लाज़मी उन में गुल फुल जेको आहे सो ताजो तजमल ऐं जेको आहे अहिड़ा अहवाल ऐं अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कंदो जो उन्हनि सभिनी जी ख़बर असांखे पवे। वरी गुरबत जो तख़्तो हुजे, गुरबत जो तख़्तो कहिड़ो हूंदो आहे? ग़रीब जो फटो या वरी ग़रीब जी मिटी या ग़रीबाणी झूपड़ी हूंदी आहे, उन झूपड़ीअ में ग़रीब हाल ज़िंदगी पंहिंजी कीअं गुज़ारे पियो थो, या उन ग़रीबी में जेको आहे सो पीड़ाउनि में, ॾुखियनि में, ॾुखियाइनि में, अहंजनि में कहिड़े नमूने सां हले पियो थो, उनजो ज़िक्र हूंदो आहे। या दारा जो इक़बाल हुजे, दारा पंहिंजी क़बूलियत खे कहिड़े नमूने सां क़बूल कयो उहो हुजे जेको दारा शिकू हुयो उहो। उन खां पोइ मोहताजीअ जो हाल हुजे या अकबरी जलाल हुजे, अकबर बादशाह जी ॻाल्हि आहे, उनजो अबुल फज़ल जो कमाल हुजे। अबुल फज़ल वरी फैज़ी जेके उनजा ॿ वॾा लेखक हुआ, किताब लिखंदड़ हुआ, उन्हनि जो कमाल जो त उहो अदब ते केतिरो कमाल लिखंदा हुआ, लिखत में केतिरो कमाल लिखंदा हुआ, या जॾहिं लिखंदा हुआ त केतिरे कमालियत ते वञी पुॼंदा हुआ। इहे सभई इल्म जा, अदब जा, लेखक जा या लिखंदड़ जा या अदबी ॿोलीअ सां लाॻापो रखंदड़ जो कमाल आहे त उहे पंहिंजो पाण खे कहिड़े नमूने सां मथां करे सघनि था ऐं अदबी ॿोली में उहे कहिड़े नमूने सां पंहिंजो पाण खे ॿुधाए सघनि था। हाणे हिकु नंढड़े टुकरे में हुन दारा शिकू खे बि आणे छॾियो, आशिकनि जी इश्क खे बि आणे छॾियो, त अयाश जी ऐश खे बि आणे छॾियो, त मुजाहिद जी मुजाहिद ज़िंदगी खे बि आणे छॾियो, त ग़रीब जी गुरबत खे बि आंदो, त जेको आहे मोहताज जी मोहताजी खे बि आंदो आहे, त अबुल फज़ल जे इल्म खे जी कमाल खे बि आंदो आहे। त इहो हिकिड़ो अदबी ॿोलीअ जो कमाल आहे या अदबी ॿोलीअ जो हिकिड़ो सिलसिलो आहे जंहिंमें असां चऊं था त अदबी ॿोली आम ॿोलीअ खां छो बाला ऐं बरतर हूंदी आहे। इन्ही करे बाला ऐं बरतर आहे जेको ॻाल्हायूं था आम रज़वादी में उन खां वधीक बहितर लॻंदो आहे। इन हर हिकु हालत पुरज़ोर बयान ऐं असरायत इज़हार लाइ अदब या साहत हिकु बहितरीन वसीलो आहे। हाणे इन्हनि सभिनी जी खे अलॻि अलॻि जेकॾहिं वाज़े कबो, अलॻि अलॻि जेकॾहिं इन्हनि ते ॻाल्हाइबो, अलॻि अलॻि इन्हनि ते जेकॾहिं बयान लिखबा, अलॻि अलॻि इन्हनि ते मज़मून लिखबा, अलॻि अलॻि इन्हनि ते जेको आहे शाइरी कबी या डिबेट कबा, त असांखे केतिरा ई लफ़्ज़, केतिरियूं ॻाल्हियूं, केतिरा ई वाक़िया, केतिरा असांखे हिन सां गॾु मिलंदा जेके अदब या अदबी ज़बान ई हिते करे सघे थी, जेका आम ॿोलीअ खां मथां आई आहे। अदबी ॿोली उन में असां कुतुब आणींदा आहियूं, छाकाणि त जॾहिं असां कंहिंखे बि भेटा ॾींदा आहियूं त हिक खां ॿिनि वधीक शयुनि खे कमु आणींदा आहियूं। अहिड़े नमूने सां हिते अचे थो टियों ते
अदब ज़ुबान जो ज़ेवर आहे ऐं साहत ॿोलीअ जो सिंगार। हाणे इते असांखे शयुनि खे सम्झणु घुरिजे, जेका हीउ चए पियो थो अदब ज़ुबान जो ज़ेवर आहे ऐं साहत ॿोलीअ जो सिंगार। ॻाल्हि साॻियो ई आहे। जॾहिं अदब आहे, ज़ुबान ज़ेवर आहे, त का असां वटि लफ़्ज़ हूंदा, ॿोली हूंदी, त साहत सिंगारे करे असां लिखी सघंदासीं, पेश करे सघंदासीं। उहो ड्रामे में, कहाणीअ में, नॉवल में, शाइरीअ में, हर हिकु शइ में उनखे बहितरीन नमूने सां असां ॾेई सघंदासीं ऐं उनखे पेश करे सघंदासीं। असांजा पंहिंजा जज़्बा, उमंग, असांजो पंहिंजो जेको आहे सो उमेदूं, आसूं जेके बि आहिनि, उन्हनि खे कहिड़े नमूने सां असां पेश कयूं था, असां पंहिंजे ख़्यालनि खे कहिड़े नमूने सां पेश कयूं था, असां पंहिंजे अहसास खे कहिड़े नमूने सां पेश कयूं था। इहा सॼा जा सॼा अदब जा ज़ेवर आहिनि, जेके ॿोलीअ खे, साहत खे सिंगारींदा आहिनि। अदब कलाम जो कमाल आहे ऐं साहत ॿोलीअ जो साह। अदबी रंग में विवेक जी वाणी, विवेक जो माना अंदर जी ॻाल्हि, विवेक जी वाणी, वाणी माना ॻाल्हि, अंदर माना ज़मीर। इहा आहे चए थो अदबी रंग में विवेक जी वाणी ऐं ज़मीर जो आवाज़, यानी ख़ुशी। विवेक माना अंदर बि आहे, ख़ुशी बि आहे। ख़ुशीअ जी ॻाल्हि ऐं ज़मीर जो आवाज़ वधीक ज़ोरदार, असराइतो ऐं वधीक कारगर थिए थो। छाकाणि जेकर असांजे अंदर में जेको ज़मीर आहे, असांजो अंदर आहे, ॿियो माण्हू वेठल आहे, उहो असांखे निहोड़ींदो रहंदो आहे। जॾहिं असां ग़लति कयूं था, जॾहिं असां दुरुस्त कयूं था, जॾहिं असां गिल्ट फील कयूं था, जॾहिं कंहिं सां ॿिए सां बुराई थिए थी, जॾहिं कंहिं ॿिए खे असां अहंजनि ॾुखनि में ॾिसूं था, जॾहिं की असां ॿिए सां नाइंसाफ़ी थींदे ॾिसूं था, जॾहिं कंहिं में मुहताजी में ॾिसूं था, जॾहिं कंहिं तजमल ताज ॾिसूं था, त इहा अंदर जी जेका ॻाल्हि आहे या ज़मीर जेको आहे, उहो असांखे अंदरां आवाज़ ईंदो आहे। जेकॾहिं असां ग़लति हूंदा आहियूं ऐं कंहिंजे अॾो क़बूल न कंदा आहियूं, त अंदर वारो जेको वेठो हूंदो आहे, उहो मलामत कंदो रहंदो आहे त तव्हां ग़लति कयो आहे, तव्हां ग़लतीअ ते आहियो, तव्हां ग़लती कयो पिया था, जंहिंजे करे इहा ॻाल्हि असांखे सम्झणु घुरिजे। वधीक ज़ोरदार, असरातो ऐं वधीक कारगर थिए थो। अदब ऐं साहत जो जोहर शमशेर जोहरेदार खां वधीक थिए थो। हाणे हिन ॻाल्हि खे वरी थोरी सम्झण जी कोशिशि कंदासीं त हीउ चए थो अदब ऐं साहत जो जोहर शमशेर जोहरेदार खां वधीक तेज आहे। हाणे अदब जेको आहे, उहो इन जो मक़सदु इहा आहे, जेका लिखत आहे, कलम आहे, उन कलम खां कलम तलवार खां वधीक तेज आहे। इहो हमेशह ॿुधो वियो आहे, पढ़ियो वियो आहे, लिखियो वियो आहे, सम्झो वियो आहे। छाकाणि जेका कलम जी ताक़त आहे, उहा तलवार में कोन्हे। जेका कलम सां जेको कुझु करे सघे थो, उहो तलवार सां कुझु नथो करे सघे। तॾहिं चए थो दुनिया जे इनकलाबनि में, सही इनकलाबनि में तेज़ बरहन खां वधीक अदबी कलाम ऐं साहत जे सुखन जो हथु रहियो आहे। जेको वधीक में वधीक हथु रहियो आहे, दुनिया तब्दील थी आहे, उहा तलवार सां तब्दील कान थी आहे। दुनिया जेका तब्दील थी आहे, उहा लिखत सां तब्दील थी आहे, उहा ॿोलीअ सां तब्दील थी आहे, उहा ख़्यालनि सां तब्दील थी आहे, उहा तब्दीली जेका आई आहे, उहा हितां सोच सां आई आहे। छाकाणि जेकर तलवार सां सोच अचणी हुजे हा, त कॾहिं को ज़मानो हुजे हा, त केतिरा क़ौमूं हिक ॿिए खे पंहिंजे मज़हबनि ते हावी करे छॾनि हा, पर न। हिते जेके तब्दीलियूं आयूं आहिनि, जेके बि समाजी तब्दीलियूं आयूं आहिनि, उहे कलम जे ज़रिए आहिनि, उहे लिखत जे ज़रिए आहिनि। माण्हुनि खे अवेयरनेस ॾियणु, माण्हुनि खे सोच बणाइणु, माण्हुनि जी सोच खे तब्दील करणु, बदिलाइणु, इहो कलम जो ज़रियो रहियो आहे। ऐं कलम जे ज़रिए, ऐं अलाह ताला पाण बज़ार ख़ुदि जेको आहे कलम खे वधीक अहमियत ॾिनी, ऐं कलम जे ज़रिए ई जेको आहे सो बदिलायो आहे। ऐं इंसाननि खे जेकर सम्झाइण ते अचे हा, त हुकुम करे छॾे हा त तलवार सां सम्झायो, पर न, पर हिते बि ॻाल्हि आई आहे तबलीग सां। तबलीग जो मक़सदु इहा आहे, ॻाल्हि जी मक़सदु इहा आहे त उन्हनि खे सम्झायो, उन्हनि खे अकुल ॾियो, उन्हनि खे सोच ॾियो, उन्हनि खे सम्झ ॾियो। छाकाणि क़ुर जेको आहे, उहो बार बार असांखे चए थो सोचियो, सम्झो, परखो, ऐं उन्हनि परख खां पोइ जेको आहे सो पाण फ़ैसिलो कयो। छाकाणि जेकॾहिं कंहिं शयुनि खे तव्हां परखींदव, सोचींदव, सम्झंदव, त अॻिते वधी सघंदव ऐं पंहिंजो पाण खे बहितर खां बहितर करे सघंदव। छाकाणि त
दुनिया में जेके इनकलाब आया आहिनि उहे ॻाल्हाइण सां आया आहिनि। मिसाल असां वटि हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूद आहे, तलवार सां न, जंग सां न, पर उन्हनि जे इख़लाक़ सां असां वटि केतिरा ई अहिड़ा मिसाल मिलनि था जिनखे असां हींअर पेश करे सघूं था। इन खे चए थो तारीख़ जे किताबनि में ॼाणायल आहे त दुनिया जूं हुकूमतूं तरार खां एतिरो कव न खाईंदियूं आहिनि जेतिरो कलम खां। असां तव्हां सभई ॼाणूं था, असांखे ख़बर हुजणु घुरिजे त तारीख़ जा किताब जेके हिस्ट्री जा किताब आहिनि उन हिस्ट्री किताबनि में लिखियल आहे माओ ज़ेतुंग जेकॾहिं असांखे ॾिनो फ़लसफ़ो त सोच जो ॾिनो। जेकॾहिं असां वटि गोरिला जंग जो फ़लसफ़ो हुयो, जेकॾहिं क्यूबा वारे जंग में ची गवेरा वारो, त पर उनजे पोयां बि फ़लसफ़ो सोच सम्झ ऐं अकुल हुयो। जेकॾहिं नेल्सन मंडेला वटि आहे त असां वटि जेको सोच सम्झ ऐं अकुल आहे। अहिड़े नमूने सां साईं GM सैयद या अलामा इक़बाल या ॿिया जेके बि आहिनि काइदे आज़म जिना, इहे जेके बि आहिनि उन्हनि सोच ॾिनी, सम्झ ॾिनी, अकुल ॾिनो, ऐं अकुल जे ज़रिए असांखे पंहिंजे मुल्क, पंहिंजे क़ौम ऐं पंहिंजे में तब्दील कयो आहे। जेकॾहिं छाकाणि त इंसान खे जेकॾहिं तब्दील बि कबो आहे त उहो इख़लाक़ सां तब्दील करे सघिजे थो, ॻाल्हाइण सां तब्दील करे सघिजे थो, उनखे उनजी जेको आहे सुभाउ में तब्दीली आणे सघिजे थी। पर जेकॾहिं उन ते कंहिंखे बि बंदूक खणी बीह रहंदो त असां ज़बरदस्ती उबता उन जे अगेंस्ट वेंदासीं। असां उनजो रद्द अमल इहो ई रहंदो त असां उनखे बहितर खां बहितर न करे सघूं। छाकाणि त असां चाहींदा आहियूं त असांखे मोहबत सां सम्झी सघे थो, ऐं इंसान जेको आहे उहो उन्स यानी कि मोहबत सां ई जेको आहे सो पैदा कयल आहे, ऐं उनखे मोहबत वारी ॿोली बज़ाद ख़ुदि वधीक सम्झ में ईंदी आहे बजाए जो कंहिं नफ़रत वारी खां। इन करे तारीख़ जे किताबनि में ॼाणायल आहे त दुनिया जो हुकूमतूं तरार खां एतिरो कव माना डप, कव माना डप, हिते मां लफ़्ज़ लिखियो पियो आहे कव, इन लफ़्ज़ जी माना आहे डप, जंहिंखे मां हिते बोल्ड करे छॾियो आहे लफ़्ज़ खे। इन जी लफ़्ज़ जी माना आहे डप। डप न खाईंदियूं आहिनि जेतिरो कलम खां। सहाफ़ी असांजे साम्हूं आहिनि, सहाफ़ी असांजे साम्हूं आहिनि, ऐं वकील असांजे साम्हूं आहिनि, पुलिस असांजे साम्हूं आहे। पुलिस खां बि एतिरो माण्हू डप न कंदा आहिनि, फ़ौज खां एतिरो डप न कंदा आहिनि, पर जेतिरो सहाफ़त खां कंदा आहिनि, जेतिरो वकालत खां कंदा आहिनि। छाकाणि त उहे वकालत वारा, सहाफ़त वारा जेके बि माण्हू आहिनि उहे कलम इस्तेमालु कंदा आहिनि बजाए जो विढ़ण जे। छाकाणि त उन्हनि खे ख़बर आहे त कलम में जेका ताक़त आहे उहा तलवार में कान्हे का। जेतिरो कलम खां कलम अदब नवेसी जो तेज़ औज़ार आहे। कलम अदब नवेसीअ जो तेज़ औज़ार आहे। हाणे इन कलम जे ज़रिए ई जेको आहे सो माण्हू नाइंसाफ़ी, ॾोह, जुर्म, जबर, ॾाढाई हर हिकु शइ खे लिखी सघे थो, कहाणीअ में लिखी सघे थो, नॉवल में लिखी सघे थो, ड्रामे में लिखी सघे थो, ड्रामे में लिखी पेश करे सघे थो, सॼे समाज जी अकासी करे सघे थो। जॾहिं सॼे समाज जी अकासी तेज़ औज़ार यानी कि कलम जे ज़रिए थी सघे थी, त पोइ असां कहिड़े नमूने सां चवंदासीं त कलम में उहा ताक़त कान्हे का? कलम में उहा ताक़त आहे, छाकाणि त कलम सां ई क़ौमूं तब्दील थियूं आहिनि, कलम सां ई इनकलाब आया आहिनि, कलम सां ई इंसानी सुभाउ तब्दील थियो आहे। यानी कि कलम माना अदब, अदब जे वसीले, ॿोलीअ वसीले ई तब्दीली आयूं आहिनि। त पोइ छो न असां पंहिंजो पाण खे उन कलम ज़रिए तब्दील कयूं ऐं कलम ज़रिए ई इनकलाब आणियूं, ऐं कलम ज़रिए ई जेको आहे सो ॻोल्हनि माण्हुनि में तब्दीली आणिजे। यादि रखणु घुरिजे त दुनिया जी का बि सुधरियल ॿोली अदब ऐं साहत जे खज़ाने खां कॾहिं बि ख़ाली न हूंदी आहे। अरबी हुजे, फारसी हुजे, अंग्रेज़ी हुजे, चाइनीज़ हुजे, जापानीज़ हुजे, फ्रेंच हुजे, इटालियन हुजे, सिंधी हुजे, उर्दू हुजे, पश्तो हुजे, जेके बि ॿोलियूं आहिनि उहे अदबी ॿोलियूं आहिनि। उन्हनि में का बि हिंदी हुजे, संस्कृत हुजे, मां एॾियूं ॿोलियूं आहिनि जो मां ॻाल्हाए सां ॻाल्हाए कोन सघूं, पर जेतिरियूं बि ॿोलियूं आहिनि उहे सभु जूं सभु ॿोलियूं अदब सां साहत जे खज़ाने खां ख़ाली कान्हनि के। यादि रखणु घुरिजे त दुनिया जी का बि सुधरियल ॿोली
जेका बि सुधरियल हूंदी आहे, जेका बि पंहिंजो पाण में जटाव रखे थी, जेको पंहिंजो पाण में हिकु अलॻि ॿोली आहे, जेका पंहिंजे पाण में हिकु जेको एहसास जज़्बो रखे थी ॿोली, उनखे वुसअत आहे, उनखे ॻाल्हाइण वारा मौजूद आहिनि, उनखे पढ़ण वारा मौजूद आहिनि, उन में लिखण वारा मौजूद आहिनि। अदब ऐं साहत जे खज़ाने खां कॾहिं बि ख़ाली न हूंदी। उन में कॾहिं न कॾहिं का शाइरी लिखबी, उन में कॾहिं न को मज़मून लिखबो, कॾहिं न को कहाणी लिखबी, कॾहिं न कॾहिं को टोटको लिखबो, कॾहिं न को लतीफ़ो लिखबो। इहे लिखबा रहिबा आहिनि, तॾहिं ई जेको चयो वेंदो आहे ख़ाली न हूंदी। जेकॾहिं का बि ॿोली अदब ऐं साहत जे मौजूदात में सुनी आहे त उहा सुधरियल ॿोली न चइबी। इन जे बावजूदि जेकर असां चवंदा आहियूं त का ॿोली अहिड़ी जंहिंमें का लिखियो कोन थो वञे, मिसाल तौर ते पंजाबीअ में लिखियो कोन थो वियो, हाणे कुझु कुझु लिखणु शुरू कयो अथनि, पर को ज़मानो अॻे पंजाबीअ में लिखियो कोन वेंदो हुयो, हाणे लिखणु शुरू कयो वेंदो आहे, पर उन में एतिरो मवाद असांखे नथो मिले जेतिरो ॿियनि ॿोलियुनि में मिले थो। पाकिस्तान में हिकिड़ो उर्दू ऐं ॿिए नंबर ते मक़ामी ॿोलियुनि में सिंधी ॿोलीअ खे में सभ खां वधीक अदब लिखियो वञे थो, पढ़ियो वञे थो, किताब छपिया वञनि था ऐं सम्झिया वञनि था, जंहिंजे करे असां चवंदा आहियूं त ॿियनि ॿोलियुनि जे भेट में सिंधी ॿोली शाहूकार ॿोली आहे। बल्कि असां त ईअं चवंदा आहियूं त सिंधी शाहूकार ॿोली आहे, छाकाणि त उन जो जड़ूं जेके आहिनि उहे अॼु खां 5000 साल अॻु, 6000 साल अॻु पोइते मुंहनि जे दड़े में जेको आहे सो असांजे दफ़न थियल आहिनि, उतां खां वठी हीअ ॿोली ॻाल्हाइजण में अचे थी। रूप को ॿियो हुयो, ॿोली तब्दील ऐं उनजी शक्ल शबीह का ॿी हुई, हाणे उनजी शक्ल शबीह का ॿी आहे, पर ॿोली असां वटि जीअं जो तीअं अॼु ताईं ॻाल्हाई वञे थी। यादि रखणु घुरिजे त दुनिया जी का बि सुठी ॿोली दुनिया में हज़ारे ॿोलियूं आहिनि, जिन मां के सुधरियल ऐं अदबी आहिनि ऐं के झंगली ऐं अणसुधरियल आहिनि। दुनिया में हज़ारे ॿोलियूं आहिनि, जिन मां के सुधरियल ऐं अदबी ॿोली आहिनि ऐं के झंगली ऐं अणसुधरियल। अणसुधरियल ॿोलियुनि में अदब ऐं साहत जो ज़ख़ीरो या त बिन कोन हूंदो आहे, या त हूंदो आहे त बिल्कुलु घटि। उहो छो? उहो इन करे जो अणसुधरियल ऐं झंगली ॿोलियुनि में उहा कशिश, उहा मक़नातीसी असर, उहो कुर्ब ऐं मेलाप ऐं उहा हर दिलि अज़ीज़ी कान हूंदी आहे जा कंहिं अदबी ज़बान में हुअणु घुरिजे। असांजी अदबी ज़बान जेका सिंधी ॿोली आहे, सिंधी ॿोली में कशिश बि आहे, छिक बि आहे, मक़नातीसियत बि आहे, ॿियनि खे जेको आहे पंहिंजो करणु ॼाणे थी, उन में असां अदब सिरजूं पिया था ऐं असां उन में केतिरियूं शयूं लिखूं पिया था। असां वटि पंहिंजा इस्तिलाह आहिनि, असां वटि पंहिंजा मुहावरा आहिनि, असां वटि पंहिंजूं चवणियूं आहिनि, असां वटि पंहिंजो लोक दास्तान आहिनि, असां वटि पंहिंजूं लोक कहाणियूं आहिनि, असां वटि पंहिंजी जेको क्लासिकल शाइरी आहे, असां वटि पंहिंजी असासी शाइरी। असां इन असासी ॿिनि क़िस्मनि जी, हिकिड़ी सीन सां हिकिड़ी स्वाद सां, ॿई शाइरियूं असां वटि आहिनि, जंहिंजे करे असांजी ॿोली शाहूकार ॿोली आहे, सुधरियल ॿोली आहे ऐं ॿियनि ॿोलियुनि खां बाला ऐं बरतर आहे ऐं अदबी ॿोलियुनि में बजा शामिल थींदी आहे। त उन में केतिरा ई जेको आहे सो रंगीन असां पंहिंजो जेको आहे सो नसुर पेश कंदा आहियूं। उहो इन जे करे त असांजी ॿोलीअ खे पंहिंजी ॿोलीअ सां इश्क़ आहे, असां पढ़ी सघंदा आहियूं, असां लिखी सघंदा आहियूं। उहे भाङा या टुकड़ा जिन में सुधरियल इंसान ऐं इंसाननि जी गुनागूं ज़रूरतनि जा असबाब मौजूद आहिनि। असबाब मक़सद इहा आहे जिथे बि इंसान पंहिंजो पाण खे रहाए थो, रहे थो, अॻिते वधे पियो थो, अॻिते वधंदो रहे थो ऐं उन खे पंहिंजे जेको आहे सो ॿोलीअ सां इश्क़ आहे, त असबाब यानी कि सबब आहिनि। हर रोज़ का न का नई शइ खपंदी, हर रोज़ का नई इजाद थिए थी, हर रोज़ का नई शइ जेको आहे सो शहर में अचे थी, हर रोज़ को नओं जेको आहे सो हवालो जुड़ंदो आहे, हर रोज़ को नओं टर्म जुड़ंदो आहे। उन्हनि टर्म जेके जुड़नि था त उहे ॿोलीअ में इज़ाफ़ो कनि था, ॿोलीअ में वाधारो कनि था, तोड़े जो उहे ॿोलियूं ॿियनि ॿोलियुनि सां लाॻापे में अचनि थियूं, पर पंहिंजी ॿोली वधंदी रहंदी आहे। उस ॿोलीअ में लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो वधंदो रहंदो आहे ऐं उन्हनि खे गुनागुन ज़रूरतूं पंहिंजे उथण वेहण, खाइण पीअण, ॻाल्हाइण सुम्हण, शादी मुरादी, रीतूं रस्मूं रिवाज जेके बि आहिनि, उन्हनि जा ज़रूरत असबाब मौजूद आहिनि। उहे या उहे भाङा जिन जो लॻ लाॻापो सुधरियल भाङनि सां हूंदो आहे, तिन भाङनि में ई अदबी ज़बान ऐं सुधरियल साहित्य या जनम वठंदी आहे। ठीकु आहे। अदबी ॿोली
अदबी ऐं सुधरियल ॿोलीअ जी लियाकतुनि मां के लियाकतूं हेठि ॾिजनि थियूं। हाणे लियाकतूं माना ख़ूबियूं, कुझु ख़ूबियूं हेठि ॾिजनि थियूं जिन मां असां अंदाज़ो लॻाईंदासीं त अदबी ॿोली कहिड़ी आहे ऐं उन में कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि, जहिड़ी ख़ूबियुनि जे तहत असां तय कंदासीं त अदबी ॿोली में इहे ख़ूबियूं आहिनि ऐं इहे असां वटि ख़ूबियुनि जे करे असां पंहिंजी ॿोलीअ खे अदबी ॿोली चऊं था ऐं उन में इहे सामान मौजूदु आहिनि। उन लियाकतुनि जी कसवटीअ ते, कसवटी माना परख ते, ॿोलीअ खे परखण कसवटीअ ते ॿोलीअ खे परखण सां ई ख़बर पइजी सघंदी त हूअ अदबी ज़बान आहे या न। अचो त हाणे उहे जेके बि निशान आहिनि उन्हनि ते असां चऊं था। पहिरियों मयार जेको आहे उहो कुझु आहे, कुल हिन में 11 मयार आहिनि जेके ॾिना विया आहिनि। उन्हनि मां पहिरियों आहे ही जेको तव्हां साम्हूं अची वियो। अदबी ज़बान उहा चइबी आहे जंहिंजे हर्फ़नि ऐं लफ़्ज़नि जा आवाज़ बद जानवरनि जहिड़ा न हुजनि, बद जानवरनि जहिड़ा न हुजनि, बल्कि सुरीला ऐं सवादी हुजनि, मंझंदि किराहत ऐं गिरानी या त बिल्कुलु न हुजे, जे हुजे त बिल्कुलु घटि। पहिरीं ख़ूबी ऐं पहिरीं जेका कसवटी आहे साही आहे त उन ॿोलीअ में कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमाल थियल आहिनि। अदबी ज़बान जा लफ़्ज़ उहे जेके लफ़्ज़ इस्तेमाल थियनि बद जानवरनि जहिड़ा न हुजनि, बद न हुजनि, ठीक है। लफ्ज़ सुरीला, सुर वारा, सवादी, सुठा, जिनके असां समझ में अचनि, जिनके असां परखे सघूं, जिनके असां ख़बर पवे त इहे लफ़्ज़ जेके आहिनि उहे अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके असांखे ज़हन खे, असांजे दिमाग़ में, असांजे ख़्याल में, असांजी सोचनि में सुहिणीअ सोच खे हथी वठाइनि था ऐं असांखे सम्झनि था। उन में कंहिं क़िस्म जी का बि किराहत कोन्हे, का लफ़्ज़ ख़ूबसूरत आहे। ॿियों जेको आहे सो आहे ही अदबी ज़बान में इस्तिलाह ऐं मुहावरा, जेका मां ॻाल्हि मथे करे आयो आहियां उहा ॻाल्हि पई हिते अचे त अदबी ज़बान में इस्तिलाह ऐं मुहावरा, तशबीहूं ऐं किनाया, मिसाल ऐं बहाका घणा हूंदा आहिनि। जेका बि अदबी ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे, अदबी ॿोली लिखी वेंदी आहे, उन ॿोलीअ में अदबी इस्तिलाह, अदबी मुहावरा, तशबीहूं, किनाया, रदीफ़, काफ़िया ऐं उन सां गॾोगॾु इस्तिआरा पिणु इस्तेमालु कया आहिनि त जीअं असांखे ख़बर पए त कहिड़े ॿोली ऐं कहिड़े नमूने सां हिते लिखी वई आहे। इन आज़माइश ते असां जेकॾहिं अचूं था त सिंधी ॿोली बिल्कुलु शाहूकार ॿोली आहे, उन अदबी ॿोली आहे, छाकाणि ऐं अदबी ज़बान आहे जो इन में असां वटि तमामु घणा पहाका, इस्तिलाह असां पंहिंजी ॻाल्हि ॻाल्हि में इस्तेमालु कंदा आहियूं ऐं आम तौर ते ॻोठनि में ई इस्तेमालु कया वेंदा आहिनि। इहा आज़माइश सिंधीअ में पूरी थी, जेका पहिरीं कसवटी या आज़माइश हुई उन ते इहा पूरो थियो। ॿीं ते अचो त हाणे ॿीं कसवटी ते अचूं, टीं ते। टीं आहे दुनिया जे हर कंहिं शइ जा नाला, हर हिकु माना जा लफ़्ज़ अदबी ज़बान में लभंदा आहिनि। जेकॾहिं किन लफ़्ज़नि जी घटिताई हूंदी आहे त ॿिए हंधा बि हथ करे पूरा हूंदी आहे। हाणे जेका बि अदबी ॿोली हूंदी आहे उन ॿोलीअ में केतिरा ई लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांखे उन्हनि माना हिकु मिलंदा, पर लफ़्ज़ जेका न बि हूंदा आहिनि
त ॿियनि ॿोलियुनि मां उहे लफ़्ज़ वठी करे शामिल कया वेंदा आहिनि। मिसाल जे तौर ते असां वटि लफ़्ज़ कंप्यूटर लाइ के ॿिया नवां इस्तिलाह जुड़िया विया आहिनि, कीपैड लाइ ॿिया इस्तिलाह जुड़िया विया आहिनि, मोबाइल लाइ ॿिया इस्तिलाह जुड़िया विया आहिनि, मैसेजिस लाइ ॿिया इस्तिलाह जुड़िया विया आहिनि। पर उन जे बावजूद बि असां सिंधी ॿोलीअ में इन्हनि लफ़्ज़नि खे जीअं जो तीअं इस्तेमालु कंदा आहियूं। लैपटॉप खे असां लैपटॉप ई चऊं था पिया, सेलफोन खे न सेलफोन चऊं पिया था, ऐं असां जेको आहे सो ब्लैक बोर्ड खे ब्लैक बोर्ड चऊं था पिया। इन असांखे टई इस्तिलाह आहिनि जेके सिंधीअ में असां मुरविज थी विया आहिनि ऐं उहो असां लक्षण पिया था। पर ॿी कसवटी जेका आहे उहा आहे दुनिया जी हर कंहिं शइ जा नाला, हर हिकु माना जा लफ़्ज़ अदबी ज़बान में लभंदा आहिनि। जेका बि हुजे शइ हुजे उन जा माना या मानाऊं जेके लफ़्ज़नि जो मानाऊं जेके आहिनि उहे ज़रूरु असांखे मिलंदियूं आहिनि। इन करे असां टी जेका कसवटी हुई, जेका परख आज़माइश, टी आज़माइश ते पूरा लथासीं। चौथी जेका आहे उहा कुझु हिन रीत आहे जेका असांजे साम्हूं आहे। अदबी ज़बान में हिकु माना लाइ घणा लफ़्ज़ ऐं हिकु लफ़्ज़ जूं घणियूं मानाऊं हूंदियूं आहिनि। तजनीस हरफ़ी, तजनीस ताम असां वटि जो मिसाल आहे। अदबी ज़बान में हिकु माना लाइ घणा लफ़्ज़ मथे भात भात, तरह तरह, क़िस्मे क़िस्मे, ये साॻिया ई लफ़्ज़ आहिनि, इन जी मानाऊं साॻियूं आहिनि। चले चयो कि अदबी ज़बान में हिकु माना लाइ घणा लफ़्ज़, हिकु माना माना मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ऐं हिकु लफ़्ज़ जूं घणियूं मानाऊं। वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो। अहिड़े नमूने सां अख ॾेखारण, इहा अख माना, अहिड़ा केतिराई इस्तिलाह लफ़्ज़ माना असांखे मिलनि था। मट लफ़्ज़ बि आहे ऐं मुख़्तलिफ़ मानाउनि में इस्तेमालु थिए थो। मट, हिन जो को मट कोन्हे, ऐं हीउ मट जेको आहे सो पाणी दले पाणी वारो घड़े वारो मट, ऐं हिन खां पोइ मट तब्दील कर। इहे सभई शयूं आहिनि जेके असां वटि अदबी ज़बान में अदबी लिहाज़ खां मिलनि था पिया ऐं असां उन्हनि खे इस्तेमालु कंदा आहियूं। चौथी परख असां हिते पूरा थियासीं। असां चऊं था पंजे ते, त पंजी जेको आहे उन ते कुझु आहे त हुजे थो हर काफ़िया ऐं तुक भाई लफ़्ज़ ऐं तजनीस हरफ़ी वारा लफ़्ज़ अदबी ज़बान जी ख़ासि ख़ूबियुनि मां हिकिड़ी ख़ूबी आहे। काफ़िया जेके आहिनि, गुज़रिजे वियासीं ज़माना यादि पिया, विसरिजे वियासीं तराना यादि पिया, इहे लफ़्ज़ अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके हम काफ़िया हूंदा आहिनि। उहे लफ़्ज़ तमामु घणा हूंदा आहिनि। वरी ॿियनि में तजनीस हरफ़ी वारा लफ़्ज़, अव्वल अला अलीम, आला आलम जो धणी, क़ादिर पंहिंजे कुदरत से, क़ाइम आहे क़दीम, या सो साराए सचो धणी, चई हमद कमी। अॻिते हलूं था ॾाघनि, ॾेरनि, डूंगरनि, ॾुखनि ऐं ॾधी। अहिड़ा लफ़्ज़ जेके हरफ जिन जा पहिरियों साॻियो हुजे ऐं उन में लफ़्ज़ जिन, इहा अदबी ॿोलीअ जी निशानी आहे। ऐं अदबी ॿोलीअ जी में असां सम्झूं था त इहे लफ़्ज़ जेके हूंदा आहिनि उहे अदबी ॿोली में तमामु घणा शुमार हूंदा आहिनि, जंहिंजे करे चवंदा आहियूं हर काफ़िया ऐं तुक भाई लफ़्ज़ ऐं तजनीस लफ़्ज़ अदबी ॿोली ख़ासि ख़ूबियुनि मां हिकिड़ी ख़ूबी आहे। अॻिते हलूं था। छहीं परख जेका आहे सा आहे हीअ। अदबी ज़बान धारियनि ॿोलियुनि मां केतिरा ई लफ़्ज़, धारियनि ॿोलियुनि मां बि केतिरा ई लफ़्ज़ पाण वटि आणे पंहिंजा बणाए छॾींदी आहे। मार्कर, मोबाइल, माइक, किताब, ब्लैक बोर्ड, पर्दो, डाइस, अञा ॿिया केतिरा ई लफ़्ज़ आहिनि, गिलास। इहे केतिरा ई लफ़्ज़ आहिनि जेके ॿियनि ॿोलियुनि मां खणी करे असां जीअं जो तीअं इस्तेमालु कयूं था। कुर्सी, इहे सभई मुंहिंजे साम्हूं शयूं पयूं आहिनि, मां उन्हनि शयुनि खे ॾिसी करे इहे लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाया त अदबी ज़बान धारियनि ॿोलियुनि मां बि केतिरा ई लफ़्ज़ पाण वटि आणे पंहिंजो बणाए छॾींदी आहे। यानी मंझंदि जज़ब ऐं हज़म करण जी ताक़त चङी हूंदी आहे ऐं उहा ई अदबी ॿोली हूंदी आहे।
उहा ई ज़बान आहे जेका ज़बान ॿियनि ॿोलियुनि मां लफ़्ज़ खणी करे पंहिंजी ज़बान में जज़्ब करे छॾे। उन्हनि खे इहा लॻे ई कोन त हीउ लफ़्ज़ को ॿी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। इन जे करे असां चवंदा आहियूं त कुर्सी, हाणे असां ख़बर आहे त अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़, पर उन जे बावजूद बि असां चवंदा कुर्सी जेको आहे सिंधीअ में आहे ऐं कुर्सी असां सिंधीअ में इस्तेमालु कंदा आहियूं। जेतोणीकि खणी वठसि अदबी लफ़्ज़नि जी कमी ऐं कोताही न बि हुजे त बि पंहिंजी साहत वधाइण ऐं सिंगारण लाइ बिना कंहिं हटक ऐं हॿक जे ॿियनि अदबी ॿोलियुनि खां बि मदद वठण में एब न सम्झंदी आहे। इहा अदबी ज़बान जी ख़ूबी आहे त उहो हमेशह ॿियनि लफ़्ज़नि वटां ॿियनि ॿोलियुनि मां लफ़्ज़ पाण वटि आणींदी आहे। ईअं ई असां हलूं था नए मयार ते, जेको आहे हीअ आहे 7 नंबर। अदबी ॿोलीअ जी हीअ बि ख़ासियत हूंदी आहे जो हू ॿियनि ॿोलियुनि खे पंहिंजे ज़ख़ीरे ऐं ख़ज़ाने मां मदद ॾियण में कोताही ऐं कंजूसी त न करे, बल्कि कुशादीअ दिलि सां सखावत जो हथु ढिघेरे ऐं पंहिंजो माल खणी ॿियनि अॻियां रखे। मां अव्हांजे आॾो सिर्फ़ु हिकु लफ़्ज़ रखंदुसि, उहो आहे ठॻ, जेको अंग्रेज़ीअ में बि साॻी इस्तेमालु थींदो आहे ठॻ जे नाले सां। जेका असां वटि माना आहे ठॻ जी, उन्हनि वटि माना ठॻ जी आहे। ऐं असांजी ॿोलीअ जा केतिरा ई लफ़्ज़ ॿियनि ॿोलियुनि में शुमार आहिनि। 8 मयार जेको आहे या 8वीं परख जेका आहे साही आहे, जेका हाणे आई वरी ॿीहर जीअं जीअं दुनिया में इल्म ऐं हुनर पिया वधंदा, साइंस जूं इजादूं पियूं थींदियूं, नयूं नयूं शयूं पियूं मालूम थींदियूं, नवां नवां इस्तिलाह पिया घड़िबा, तीअं तीअं सुधरियल ऐं अदबी ज़बान अहिड़नि इल्मनि ऐं हुनरनि, अहिड़नि इस्तिलाहनि ऐं इजादनि जे मानाउनि लाइ पाण वटां न त ॿियनि सुधरियल ऐं अदबी ॿोलियुनि मां वठी के न के लफ़्ज़ पेश करे सघंदी। ऐं इन ॾिस में शेयर आहे ख़तमु थियल आहे, उहो मुंहिंजो जेको पंहिंजो उहा बंदि थी वई आहे, फेस न पियो हुजे। स्क्रीन ते ही का हुई कनेक्ट विजिबल आहे, कनेक्टिविटी खत्म थी है, मां अचे पियो त बि अचे। टेक्निकल मसले जे करे टूटाई थी। जीअं जीअं दुनिया में इल्म ऐं हुनर पिया वधंदा, साइंस जूं इजादूं पियूं थींदियूं, नयूं नयूं शयूं पियूं मालूम थींदियूं, नवां नवां इस्तिलाह पिया घड़िबा, तीअं तीअं सुधरियल ऐं अदबी ज़बान अहिड़नि इल्मनि ऐं हुनरनि, अहिड़नि इस्तिलाहनि ऐं इजादुनि जे मानाउनि लाइ पाण वटां न त बि ॿियनि सुधरियल ऐं अदबी ॿोलियुनि मां वठी के न के लफ़्ज़ पेश करे सघंदी ऐं समय पोइ ते न पवंदी। ऐं असां ॾिसूं था त ही मज़मून जेको आहे उहो लिखियलु आहे हकीम फ़तेह सवाणी जो 1942 में वफ़ात करे चुको आहे। ऐं उन खां पोइ बि केतिरियूं ई असां वटि नयूं इजादूं आयूं आहिनि, एसी थी वई, कार थी वई, या जेको आहे सो ॿिया गीज़र वग़ैरह जेके इजादूं आहिनि उहे पंहिंजा नाला जी जुती असां वटि खणी आया ऐं असांजी ॿोलीअ वरी, असांजी ज़बान वरी उन में उनखे जज़्ब करे ऐं असां इस्तेमालु कयूं पिया। नाई परख जेका आहे सा कुछ हिन रीत आहे जेका तव्हांजे साम्हूं आहे। अदबी ज़बान में हीअ लियाकत हूंदी आहे, लियाकत माना ख़ूबी हूंदी आहे जो हुन में जेकॾहिं इंसाइक्लोपीडिया यानी इल्मनि ऐं हुनर जो ज़ख़ीरो तयारु कजे त करे सघिजे। इंसाइक्लोपीडिया सिंधियाना जा 12 जुल्द हींअर ताईं छपजी चुका आहिनि। इहा असांजे ॿोलीअ जी
सबूत है त अदबी ज़बान है, अदबी बोली है, अदब में तमाम वसी कम थी रहियो है। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी सिंधी बोली जे बा इख्तियार इदारे जे पारां उन जो इंसाइक्लोपीडिया सिंधियाना जे ज़माने में साहब गाल कई हुई हकीम फ़तीह मुसलमान साहब उन वक्त में असां वटि का इंसाइक्लोपीडिया कोन हुई, पर हाणे असां वटि उन जा 12 जुल्द छपजी चुका आहिनि ऐं उन ते अञा वधीक कमु थी रहियो आहे ऐं मुंहिंजा अखर खुटल आहिनि। अदबी ज़बान में 10 जेको नंबर आहे वो कुछ तव्हां जे साम्हूं मां पेश कयां थो। अदबी ज़बान में सर्फ ऐं नहव जा क़ाइदा ऐं कानून जाचबा खणी त कुदरत जे तरफ़ां बराबर मौजूद हूंदा, जिन जी तरतीब ॾेई अमली सूरत में आणे सघिबो। छाकाणि ही जंहिं ग्रामर सर्फ नहव माना ग्रामर जा कानून असां वटि मौजूद आहिनि ऐं उनखे असां ॻाल्हाईंदा आहियूं त ॻाल्हाइण मां छा ई असांखे ख़बर पवंदी आहे त असां कहिड़े नमूने, छाकाणि त असां पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं त असांखे उन जो इदराक न हूंदो आहे त असां कहिड़ो लफ़्ज़ किथे इस्तेमालु कयूं था, छाकाणि त असांजी उहा पंहिंजी ॿोली आहे त इन खे असांखे जांचण जी ज़रूरत न पवंदी आहे। पर जॾहिं बि असां उन खे कंहिं किताब ते लिखी कंहिं जुमिले खे पने ते लिखी असां उन जो छेद कंदा आहियूं त असांखे ख़बर पवंदी आहे त ही इस्म आहे, ही फ़ेल आहे, ही जेको आहे सो हुनजी हर्फ जर आहे, ही जुमिलो आहे, ही सिफ़त आहे, इहे लफ़्ज़ सभु तरह असांखे ख़बर पवंदी आहे। इहा ॿोलीअ जी ख़ूबी आहे ऐं ॿोलियुनि में छा इहा मिलंदी आहे असांखे। सुधरियल ऐं अदबी आख़िरी जेको उन में आहे उहो ही आहे। सुधरियल ऐं अदबी ज़बान में इल्म बदी और बयान ऐं इल्म मानी जो खज़ानो खूब भरियल हूंदो आहे। यानी इस्तिलाह, काफ़िया, शायरी, इल्म अरूज, ये सब जेके हूंदा इल्म मानी यानी कि लफ़्ज़नि जी मानाऊं, लुगतूं, ये सब जो सब जेको आहे सो खूबियूं या ख़ुसूसियतूं अदबी ॿोलीअ में शुमार हूंदियूं आहिनि, शामिल हूंदियूं आहिनि। जेकर उहे शयूं इन में न हुजनि त असांखे ख़बर पवंदी त इन ॿोलीअ में या इन ज़बान में इहे शयूं मौजूदु कोन आहिनि। जीअं त मां अव्हांखे ॼाणाए चुकुमि त अदबी ॿोली या अदबी ज़बान जेका आहे उन्ही खे चयो वेंदो आहे जंहिंमें इहे सभु खूबियूं हुजनि, इहे ख़ुसूसियतूं हुजनि ऐं इन खे असां पेश करे सघंदा आहियूं। असांजी सिंधी ॿोली जेका आहे उहा अदबी ॿोली ऐं अदबी ॿोलियुनि में शुमार थिए थी। अदबी उन जा केतिरा ई नवां इस्तिलाह आहिनि, केतिरे ई जेको आहे सो इस्तिलाह तशबीह इस्तिआरा असां इस्तेमालु था कंदा रहूं, जंहिंजे करे हिन मां इहो साबित थियो त सिंधी ॿोली अदबी ॿोली आहे ऐं आम ॿोली जेका आहे उहा ई आहे जेका असां घरनि में ॻाल्हायूं था, जेका असां पंहिंजे दोस्तनि सां, अहबाबनि सां, मिटनि माइटनि सां ॻाल्हायूं था, उनखे असां आम ॿोली चऊं था। इहे कुझु थोरी हरकतूं ॼाणाए विया आहिनि जे अदबी ज़बान में लभंदियूं आहिनि। अल्लाह हाफ़िज़।